अस्सलाम वालेकुम दोस्तों, आज तव्हांखे एक बेहतरीन ड्रामे जी अपडेट ॾियण आयो आहियां। आज़म मेंगल जो एक बेहतरीन यानी सीज़न 2 ज़हर ज़िंदगी तव्हां चई सघो था। जी हाँ दोस्तों, जंहिंजो इंतज़ार हुयो, इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म। मां तव्हांखे लगातार चवंदो आयोसि त ज़हर ज़िंदगी सीज़न 2 रिकॉर्ड थियणु घुरिजे। अॼु उन जी पूरी अपडेट मूं वटि अची चुकी आहे। उन जा फ़ोटो बि तव्हां सां शेयर कंदुसि ऐं तव्हांखे अदाकार बि ॿुधाईंदुसि। उन में मेन अदाकार मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे त आज़म मेंगल आहे ऐं दुलाब ड्रामे जे बारे में बि तव्हांखे अपडेट ॾींदुसि ऐं कुझु ॿी काफ़ी शोबे जे हवाले सां तव्हांजे लाइ अपडेट आहे। ऐं हिकिड़ी ख़ुशख़बरी बि मूं आंदी आहे तव्हां दोस्तनि जे लाइ। जंहिं दोस्त खे अदाकारी जो शौक़ु आहे आज़म मेंगल सां गॾु अदाकारी करण जो, उन्हनि जे लाइ अॼु हिकु बेहतरीन मूं अपडेट आंदी आहे ऐं तव्हांखे नंबर बि ॾींदुसि। तव्हां अदाकारी करे सघो था, यानी जेको नओं ड्रामो अचण वारो आहे आज़म मेंगल जिन जो नालो तव्हांखे ॿुधायूं था, यानी ज़हर ज़िंदगी सीज़न 2 नालो चेंज करे अची रहियो आहे। हीउ सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल ड्रामो न आहे। पहिरियों तव्हांखे मां इन ड्रामे जी अपडेट ॾियां, पोइ बक़ाया ॿी अपडेट। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको पंहिंजनि जा गद्दार, इहो हिकु सीरियल ड्रामो अची रहियो आहे। डायरेक्टर आहे लाला फयाज़ साहब ऐं इन में मेन करेक्टर आहे आज़म मेंगल यानी उर्फ़ रबन चई सघो था, जेको ज़हर ज़िंदगी में हुयो। ऐं हिन में जेको ॿियो अदाकार आहे उमीद अली कलवड़ यानी ओठो उर्फ़ ओठो चई सघो था। ऐं ॿिया काफ़ी अदाकार आहिनि इन में, नंढा नवां वॾा अदाकार बि आहिनि। ऐं इहे दोस्तों इन में कास्ट थी चुका आहिनि। इहो ड्रामो तमामु जल्द इन जी शूट शुरू थी वेंदी। ऐं तव्हांजे लाइ जेका मूं हिकिड़ी ख़ुशख़बरी जी ॻाल्हि कई हुई, उहा इहा आहे त अगरि आज़म मेंगल सां गॾु तव्हांखे अदाकारी करणी आहे त हीउ जेको साम्हूं नंबर हली रहियो आहे लाला फयाज़ जो, छाजे करे लाला फयाज़ जंहिं ज़हर ज़िंदगी में बकरार जो किरदारु कयो हुयो, तव्हां ॾिठो हूंदो, बाबा चवंदो आहे। ही मेन करेक्टर उहो बि इन में आहे, छाजे करे उन जी डायरेक्शन में ही पंहिंजनि जा गद्दार ड्रामो डायरेक्ट थी रहियो आहे। राइटर बि उहो आहे, डायरेक्टर बि उहो ई आहे। ऐं तमामु जल्द लाला फयाज़ तव्हां सां गॾु यानी आज़म मेंगल सां गॾु पंहिंजनि जा गद्दार ड्रामे में हूंदो। ऐं हीउ उन जो नंबर आहे लाला फयाज़ साहब जो। ऐं तव्हां इन सां राब्तो कयो। जे तव्हां कंहिं दोस्तनि खे अगरि अदाकारी जो शौक़ु आहे त मीरपुर माथेले में जेका दोस्त रहनि था उन्हनि खे हीउ वेझो आहे, उते वञी करे राब्तो कयो। ई फ़ोन ते उते वञी करे तव्हां पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारे सघो था। ऐं दोस्तों, थी सघे थो तव्हां बि फेमस थी वञो इन ड्रामे में, छाजे करे आज़म मेंगल वॾो अदाकार आहे ऐं उमीद अली कलवर साहब ऐं लाला फयाज़ साहब इहे वॾा अदाकार आहिनि। इन्हनि सां गॾु जे तव्हां कमु कंदो तव्हां जल्द दोस्तों कामयाबु थी वेंदो। ऐं ॿी अपडेट तव्हांखे ॾींदो हलां त पंहिंजनि जा गद्दार यानी ज़हर ज़िंदगी सीज़न 2 आहे। तव्हां इन खे पंहिंजनि जा गद्दार जे नाले सां सम्झो, तव्हां इहो सीज़न 2 सम्झो, लेकिन नालो हिते चेंज करिणो पवंदो आहे। छाजे करे त इहे वरी कमर्शियल जो मसइला थींदा आहिनि, इन जे करे नालो चेंज करे ॾेई रहिया आहिनि, लेकिन ड्रामो बहितरीनु सीरियल आहे हीउ। ऐं ॿी तरफ़ जेको तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुलाब ड्रामो आहे दोस्तों, तमामु जल्द हाणे 1 तारीख़ ते इन जी शूटिंग शुरू थी वेंदी। ऐं इहो ड्रामो बि हिकु ज़बरदस्त जेको अची रहियो आहे। इन जो डायरेक्टर फज़ल मलिक खजू साहब आहे ऐं राइटर जेको आहे नूर ज़हूर साहब आहे ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। इन जो बेसब्री सां असांखे बि इंतज़ारु आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे बि ॾाढो बेसब्री सां इंतज़ारु हूंदो। ऐं ॿी ख़बर जी तरफ़ हलूं था, जेको तकरार सीज़न 2 जे बारे में काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया आहिनि। उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं ऐं उन जा कमेंट पढ़ी असांखे ख़ुशी थी। ऐं काफ़ी दोस्तों इहे तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, जेका तव्हां कमेंट कंदा आहियो, मां तव्हांखे चयो त कमेंट ज़रूरु कंदा कयो। छाजे करे इहे कमेंट वॾा वॾा अदाकार जेका इन्हनि ड्रामनि जा आहिनि उहे पढ़ंदा आहिनि ऐं उन्हनि खे असां जेको ड्रामनि जा रिव्यू कंदा आहियूं, इन रिव्यू सां उन्हनि जे ड्रामनि खे कामयाबी मिलंदी आहे। उहे ड्रामा जल्द मशहूरु थींदा आहिनि। इन जे करे हू डायरेक्टर अदाकार असांजो चैनल सब्सक्राइब कयूं वेठा आहिनि। इहे कमेंट तव्हांजा पढ़ंदा आहिनि ऐं तव्हांजा कमेंट उन्हनि वटि पुॼी वेंदा आहिनि। तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां, तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा कयो। ऐं तकरार सीज़न 2 जी जेकियूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, तमामु जल्द दोस्तों तव्हां ॾिसजो इहे ई अदाकार कंहिं नए ड्रामे जे नाले सां साम्हूं ईंदा, लेकिन हूंदो सीज़न 2, लेकिन नालो चेंज हूंदो। तमामु जल्द इहा तव्हांजी बि ख़्वाहिश पूरी थी वेंदी। ऐं हिकु ॿियो दोस्तों ड्रामो अचण वारो आहे, उहो बि सिंध टीवी जी प्रोडक्शन आहे। तमामु जल्द सिंध टीवी चैनल ते तव्हांजे साम्हूं ईंदो। उनजो नालो अञा अनाउंस न आहे कयो वियो।
जीअं उनजो नालो अनाउंस थियो त उहो बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं उहो अदाकार केरु आहिनि उन्हनि जी पूरी डिटेल तव्हांजे साम्हूं रखंदासीं। बाक़ी जेको पंहिंजनि जो गद्दार ड्रामो आहे इहो दोस्तो जीअं ई मुकमिल थींदो ऐं उन जी बक़ाया सॼी रिपोर्ट तव्हांखे असां ॾींदा रहंदासीं वक़फ़नि बा वक़फ़नि। लेकिन इहो जेको आहे लाला फयाज़ ऑफिशियल ते जेको आहे तव्हांखे ड्रामो मिलंदो, लाला फयाज़ ऑफिशियल चैनल ते। असांजो दोस्त आहे, पहिरीं प्यारो दोस्त आहे ऐं माशाल्लाह बहितरीनु इंसान बि आहे लाला फयाज़ साहब। ऐं तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी इहा ॾेई छॾी मूं अदाकारी वारी, तव्हांखे अदाकारी करणी आहे त इन नंबर ते ज़रूरु ट्राई कजो, साम्हूं स्क्रीन ते जेको नंबर हली रहियो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेका बि सिंध जे शोबे जे हवाले सां नवां ड्रामा नयूं फिल्मां अपडेटूं अची रहियूं आहिनि उहे सिर्फ़ु तव्हांखे असांजे शाहिद कोस्ट व्लॉग यूट्यूब चैनल ते मिलंदा। छाजे करे नवां ड्रामा ऐं ड्रामनि जा रिव्यू करणु असांजो कमु आहे, तव्हां ताईं पुॼाइणु असांजो कमु आहे। जेका सुठी शइ हूंदी उहो सुठी शइ असां तव्हां ताईं ज़रूरु पुॼाईंदासीं। छाजे करे सुठी शइ खे तव्हां ताईं पुॼाइणु असांजो फ़र्ज़ु आहे, असां हिकिड़ो फ़र्ज़ु सम्झंदा आहियूं। ऐं सिंधी ड्रामा हिन टाइम को ड्रामो नथो हले सिर्फ़ु हवेली ड्रामे खां छॾे करे। ग़ुलाम हुसैन बि बंदि लॻो पियो आहे, पत्थर दिल बि बंदि लॻो पियो आहे ऐं ॿियो मोहब्बतनि जो माॻ ख़तमु थी वियो, तकरार ड्रामो बि एंड थी वियो। कोई ड्रामो हिन टाइम नाहे हली रहियो ऐं हाणे इहे ड्रामा तमामु जल्द ईंदा जेका नाला असां तव्हांखे ॿुधायासीं। ऐं इन्हनि ड्रामनि जा नाला तव्हां ॿुधी तव्हांखे बि ॾाढी ख़ुशी थी हूंदी ऐं उमेदु आहे त तव्हां आज़म मेंगल खे साॻिए रूप में ॾिसणु चाहियो था जीअं ज़हर ज़िंदगी में हुयो उन रूप में। हवेली ड्रामे में बि उन सुठो किरदारु अदा कयो आहे पीर जो अमजद, यानी इन जे हिसाब सां हाणे तव्हांखे जेको इंतज़ारु हुयो आज़म मेंगल यानी ज़हर ज़िंदगी वारो एक्शन करे, हाणे उहो एक्शन पंहिंजनि जा गद्दार ड्रामे में इन एक्शन इन रूप में साॻी अदाकारी सां तव्हांखे मिलंदो। कॉमेडियन अदाकारी बि इन में बहितरीनु हूंदी ऐं अरबनि जी अदाकारी ऐं ओठे जी बि अदाकारी इन में तव्हांखे सुठी नज़र ईंदी। ओठो उर्फ़ ओठो चई सघो था ऐं ॿिया काफ़ी अदाकार आहिनि इन में, नंढा नवां वॾा अदाकार बि आहिनि ऐं इहे दोस्तो इन में कास्ट थी चुका आहिनि। इहो ड्रामो तमामु जल्द इन जी शूट शुरू थी वेंदी ऐं तव्हांजे लाइ जेका मूं हिकिड़ी ख़ुशख़बरी जी ॻाल्हि कई हुई उहा इहा आहे त अगरि आज़म मेंगल सां गॾु तव्हांखे अदाकारी करणी आहे त हीउ जेको साम्हूं नंबर हली रहियो आहे लाला फयाज़ जो, छाजे करे लाला फयाज़ जंहिं ज़हर ज़िंदगी में बकरार जो किरदारु कयो हुयो तव्हां ॾिठो हूंदो, बाबा चवंदो आहे ही मेन करेक्टर उहो बि इन में आहे। छाजे करे उन जी डायरेक्शन में ही पंहिंजनि जा गद्दार ड्रामो डायरेक्ट थी रहियो आहे, राइटर बि उहो आहे, डायरेक्टर बि उहो ई आहे ऐं तमामु जल्द लाला फयाज़ तव्हां सां गॾु यानी आज़म मेंगल सां गॾु पंहिंजनि जा गद्दार ड्रामे में हूंदो ऐं हीउ उन जो नंबर आहे लाला फयाज़ साहब जो। ऐं तव्हां इन सां राब्तो कयो। जे तव्हां कंहिं दोस्तनि खे अगरि अदाकारी जो शौक़ु आहे त मीरपुर माथेले में जेका दोस्त रहनि था उन्हनि खे हीउ वेझो आहे, उते वञी करे राब्तो कयो इन फ़ोन ते, उते वञी करे तव्हां पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारे सघो था ऐं दोस्तो थी सघे थो तव्हां बि फेमस थी वञो इन ड्रामे में। छाजे करे आज़म मेंगल वॾो अदाकार आहे ऐं उमेद अली कलवर साहब ऐं लाला फयाज़ साहब इहे वॾा अदाकार आहिनि। इन्हनि सां गॾु जे तव्हां कमु कंदो तव्हां जल्द दोस्तो कामयाबु थी वेंदो। ऐं ॿी अपडेट तव्हांखे ॾींदो हलां त पंहिंजनि जा गद्दार यानी ज़हर ज़िंदगी सीज़न 2 आहे, तव्हां इन खे पंहिंजनि जा गद्दार जे नाले सां सम्झो, तव्हां इहो सीज़न 2 सम्झो, लेकिन नालो हिते चेंज करिणो पवंदो आहे। छाजे करे त इहे वरी कमर्शियल जो मसइला थींदा आहिनि, इन जे करे नालो चेंज करे ॾेई रहिया आहिनि, लेकिन ड्रामो बहितरीनु सीरियल आहे हीउ। ऐं ॿी तरफ़ जेको तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोलाब ड्रामो आहे दोस्तो, तमामु जल्द हाणे 1 तारीख़ ते इन जी शूटिंग शुरू थी वेंदी ऐं इहो ड्रामो बि हिकु ज़बरदस्त जेको आहे अची रहियो आहे। इन जो डायरेक्टर फज़न मलिक खजू साहब आहे ऐं राइटर जेको आहे नूर ज़हूर साहब आहे ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। इन जो बेसब्री सां असांखे बि इंतज़ारु आहे, मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे बि ॾाढो बेसब्री सां इंतज़ारु हूंदो। ऐं ॿी ख़बर जी तरफ़ हलूं था, जेको तकरार सीज़न 2 जे बारे में काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया आहिनि, उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं ऐं उन जा कमेंट पढ़ी असांखे ख़ुशी थी। ऐं काफ़ी दोस्तो इहे तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां जेका तव्हां कमेंट कंदा आहियो, मां तव्हांखे चयो त कमेंट ज़रूरु कंदा कयो। छाजे करे इहे कमेंट वॾा अदाकार जेका इन्हनि ड्रामनि जा आहिनि उहे पढ़ंदा आहिनि
ऐं उन्हनि खे असां जेको ड्रामनि जा रिव्यू कंदा आहियूं, इन रिव्यू सां उन्हनि जे ड्रामनि खे कामयाबी मिलंदी आहे, उहे ड्रामा जल्द मशहूरु थींदा आहिनि। इन जे करे हू डायरेक्टर अदाकार असांजो चैनल सब्सक्राइब कयूं वेठा आहिनि। इहे कमेंट तव्हांजा पढ़ंदा आहिनि ऐं तव्हांजा कमेंट उन्हनि वटि पुॼी वेंदा आहिनि। तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां, तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा कयो। ऐं तकरार सीज़न 2 जी जेकियूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, तमामु जल्द दोस्तो तव्हां ॾिसजो इहे ई अदाकार कंहिं नए ड्रामे जे नाले सां साम्हूं ईंदा, लेकिन हूंदो सीज़न 2, लेकिन नालो चेंज हूंदो। तमामु जल्द इहा तव्हांजी बि ख्वाहिश पूरी थी वेंदी। ऐं हिकु ॿियो दोस्तो ड्रामो अचण वारो आहे, उहो बि सिंध टीवी जी प्रोडक्शन आहे। तमामु जल्द सिंध टीवी चैनल ते तव्हांजे साम्हूं ईंदो। उनजो नालो अञा अनाउंस न आहे कयो वियो। जीअं उनजो नालो अनाउंस थियो त उहो बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं उहो अदाकार केरु आहिनि उन्हनि जी पूरी डिटेल तव्हांजे साम्हूं रखंदासीं। बाक़ी जेको पंहिंजनि जो गद्दार ड्रामो आहे, इहो दोस्तो जीअं मुकमिल थींदो ऐं उन जी बक़ाया सॼी रिपोर्ट तव्हांखे असां ॾींदा रहंदासीं वक़फ़नि बा वक़फ़नि। लेकिन इहो जेको आहे लाला फयाज़ ऑफिशियल ते जेको आहे तव्हांखे ड्रामो मिलंदो। लाला फयाज़ ऑफिशियल चैनल ते असांजो दोस्त आहे, पहिरीं प्यारो दोस्त आहे ऐं माशाल्लाह बहितरीनु इंसान बि आहे लाला फयाज़ साहब। ऐं तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी इहा ॾेई छॾी मूं अदाकारी वारी। तव्हांखे अदाकारी करणी आहे त इन नंबर ते ज़रूरु ट्राए कजो, साम्हूं स्क्रीन ते जेको नंबर हली रहियो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेका बि सिंध जे शोबे जे हवाले सां नवां ड्रामा, नयूं फिल्मां अपडेटूं अची रहियूं आहिनि, उहे सिर्फ़ु तव्हांखे असांजे शाहिद कोस्ट व्लॉग यूट्यूब चैनल ते मिलंदा। छाजे करे नवां ड्रामा ऐं ड्रामनि जा रिव्यू करणु असांजो कमु आहे, तव्हां ताईं पुॼाइणु असांजो कमु आहे। जेका सुठी शइ हूंदी उहो सुठी शइ असां तव्हां ताईं ज़रूरु पुॼाईंदासीं। छाजे करे सुठी शइ खे तव्हां ताईं पुॼाइणु असांजो फ़र्ज़ु आहे। असां हिकिड़ो फ़र्ज़ु सम्झंदा आहियूं। ऐं सिंधी ड्रामा हिन टाइम को ड्रामो नथो हले, सिर्फ़ु हवेली ड्रामे खां छॾे करे। ग़ुलाम हुसैन बि बंदि लॻो पियो आहे, पत्थर दिल बि बंदि लॻो पियो आहे, ऐं ॿियो मोहब्बतनि जो माॻ ख़तमु थी वियो, तकरार ड्रामो बि एंड थी वियो। कोई ड्रामो हिन टाइम न आहे हली रहियो। ऐं हाणे इहे ड्रामा तमामु जल्द ईंदा, जेका नाला असां तव्हांखे ॿुधायासीं। ऐं इन्हनि ड्रामनि जा नाला तव्हां ॿुधी तव्हांखे बि ॾाढी ख़ुशी थी हूंदी। ऐं उमेदु आहे त तव्हां आज़म मेंगल खे साॻिए रूप में ॾिसणु चाहियो था जीअं ज़हर ज़िंदगी में हुयो, उन रूप में। हवेली ड्रामे में बि उन सुठो किरदारु अदा कयो आहे पीर जो अमजद, यानी इन जे हिसाब सां हाणे तव्हांखे जेको इंतज़ारु हुयो जो नालो तव्हांखे ॿुधायूं था, यानी ज़हर ज़िंदगी सीज़न 2 नालो चेंज करे अची रहियो आहे। हीउ सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल ड्रामो न आहे। पहिरियों तव्हांखे मां इन ड्रामे जी अपडेट ॾियां, पोइ बक़ाया ॿी अपडेट। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको पंहिंजनि जा गद्दार, इहो हिकु सीरियल ड्रामो अची रहियो आहे। डायरेक्टर आहे लाला फयाज़ साहब ऐं इन में मेन करेक्टर आहे आज़म मेंगल, यानी उर्फ़ रबन चई सघो था, जेको ज़हर ज़िंदगी में हुयो। ऐं हिन में जेको ॿियो अदाकार आहे उमीद अली कलवड़, यानी ओठो उर्फ़ ओठो चई सघो था। ऐं ॿिया काफ़ी अदाकार आहिनि इन में, नंढा नवां वॾा अदाकार बि आहिनि। ऐं इहे दोस्तो इन में कास्ट थी चुका आहिनि। इहो ड्रामो तमामु जल्द इन जी शूट शुरू थी वेंदी। ऐं तव्हांजे लाइ जेका मूं हिकिड़ी ख़ुशख़बरी जी ॻाल्हि कई हुई, उहा इहा आहे त अगरि आज़म मेंगल सां गॾु तव्हांखे अदाकारी करणी आहे त हीउ जेको साम्हूं नंबर हली रहियो आहे लाला फयाज़ जो, छाजे करे लाला फयाज़ जंहिं ज़हर ज़िंदगी में बकरार जो किरदारु कयो हुयो, तव्हां ॾिठो हूंदो, बाबा चवंदो आहे। ही मेन करेक्टर उहो बि इन में आहे। छाजे करे उन जी डायरेक्शन में ही पंहिंजनि जा गद्दार ड्रामो डायरेक्ट थी रहियो आहे। राइटर बि उहो आहे, डायरेक्टर बि उहो ई आहे। ऐं तमामु जल्द लाला फयाज़ तव्हां सां गॾु, यानी आज़म मेंगल सां गॾु पंहिंजनि जा गद्दार ड्रामे में हूंदो। ऐं हीउ उन जो नंबर आहे लाला फयाज़ साहब जो। ऐं तव्हां इन सां राब्तो कयो। जे तव्हां कंहिं दोस्तनि खे अगरि अदाकारी जो शौक़ु आहे त मीरपुर माथेले में जेका दोस्त रहनि था उन्हनि खे हीउ वेझो आहे, उते वञी करे राब्तो कयो। इन फ़ोन ते उते वञी करे तव्हां पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारे सघो था। ऐं दोस्तो थी सघे थो तव्हां बि फेमस थी वञो इन ड्रामे में। छाजे करे आज़म मेंगल वॾो अदाकार आहे ऐं उमीद अली कलवर साहब ऐं लाला फयाज़ साहब इहे वॾा अदाकार आहिनि। इन्हनि सां गॾु जे तव्हां कमु कंदो तव्हां जल्द दोस्तो कामयाबु थी वेंदो। ऐं ॿी अपडेट तव्हांखे ॾींदो हलां त पंहिंजनि जा गद्दार, यानी ज़हर ज़िंदगी सीज़न 2 आहे।
तव्हां इन खे पंहिंजनि जा गद्दार जे नाले सां सम्झो। तव्हां इहो सीज़न 2 सम्झो, लेकिन नालो हिते चेंज करिणो पवंदो आहे। छाजे करे त इहे वरी कमर्शियल जो मसइला थींदा आहिनि, इन जे करे नालो चेंज करे ॾेई रहिया आहिनि, लेकिन ड्रामो बहितरीनु सीरियल आहे हीउ। ऐं ॿी तरफ़ जेको तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोलाब ड्रामो आहे दोस्तो, तमामु जल्द हाणे 1 तारीख़ ते इन जी शूटिंग शुरू थी वेंदी। ऐं इहो ड्रामो बि हिकु ज़बरदस्त जेको आहे अची रहियो आहे। इन जो डायरेक्टर फज़ल मलिक खजू साहबु आहे ऐं राइटर जेको आहे नूर ज़हूर साहबु आहे ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। इन जो बेसब्री सां असांखे बि इंतज़ारु आहे, मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे बि ॾाढो बेसब्री सां इंतज़ारु हूंदो। ऐं ॿी ख़बर जी तरफ़ हलूं था, जेको तकरार सीज़न 2 जे बारे में काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया आहिनि, उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं ऐं उन्हनि जा कमेंट पढ़ी असांखे ख़ुशी थी। ऐं काफ़ी दोस्तो इहे तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, जेका तव्हां कमेंट कंदा आहियो, मां तव्हांखे चयो त कमेंट ज़रूरु कंदा कयो। छाजे करे इहे कमेंट वॾा वॾा अदाकार जेका इन्हनि ड्रामनि जा आहिनि उहे पढ़ंदा आहिनि ऐं उन्हनि खे असां जेको ड्रामनि जा रिव्यू कंदा आहियूं, इन रिव्यू सां उन्हनि जे ड्रामनि खे कामयाबी मिलंदी आहे, उहे ड्रामा जल्द मशहूरु थींदा आहिनि। इन जे करे हू डायरेक्टर अदाकार असांजो चैनल सब्सक्राइब कयूं वेठा आहिनि। इहे कमेंट तव्हांजा पढ़ंदा आहिनि ऐं तव्हांजा कमेंट उन्हनि वटि पुॼी वेंदा आहिनि। तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां, तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा कयो। ऐं तकरार सीज़न 2 जी जेकियूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, तमामु जल्द दोस्तो तव्हां ॾिसिजो इहे ई अदाकार कंहिं नए ड्रामे जे नाले सां साम्हूं ईंदा, लेकिन हूंदो सीज़न 2, लेकिन नालो चेंज हूंदो। तमामु जल्द इहा तव्हांजी बि ख़्वाहिश पूरी थी वेंदी। ऐं हिकु ॿियो दोस्तो ड्रामो अचण वारो आहे, उहो बि सिंध टीवी जी प्रोडक्शन आहे। तमामु जल्द सिंध टीवी चैनल ते तव्हांजे साम्हूं ईंदो। उनजो नालो अञा अनाउंस न आहे कयो वियो। जीअं उनजो नालो अनाउंस थियो त उहो बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं उहो अदाकार केरु आहिनि उन्हनि जी पूरी डिटेल तव्हांजे साम्हूं रखंदासीं। बाक़ी जेको पंहिंजनि जो गद्दार ड्रामो आहे, इहो दोस्तो जीअं मुकमिल थींदो ऐं उन जी बक़ाया सॼी रिपोर्ट तव्हांखे असां ॾींदा रहंदासीं वक़फ़नि बा वक़फ़नि। लेकिन इहो जेको आहे लाला फयाज़ ऑफिशियल ते जेको आहे तव्हांखे ड्रामो मिलंदो, लाला फयाज़ ऑफिशियल चैनल ते। असांजो दोस्त आहे, पहिरीं प्यारो दोस्त आहे ऐं माशाल्लाह बहितरीनु इंसान बि आहे लाला फयाज़ साहबु। ऐं तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी इहा ॾेई छॾी मूं अदाकारी वारी, तव्हांखे अदाकारी करणी आहे त इन नंबर ते ज़रूरु ट्राए कजो। साम्हूं स्क्रीन ते जेको नंबर हली रहियो आहे दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेका बि सिंध जे शोबे जे हवाले सां नवां ड्रामा, नयूं फिल्मां अपडेटूं अची रहियूं आहिनि, उहे सिर्फ़ु तव्हांखे असांजे शाहिद कोस्ट व्लॉग यूट्यूब चैनल ते मिलंदा। छाजे करे नवां ड्रामा ऐं ड्रामनि जा रिव्यू करणु असांजो कमु आहे, तव्हां ताईं पुॼाइणु असांजो कमु आहे। जेका सुठी शइ हूंदी उहो सुठी शइ असां तव्हां ताईं ज़रूरु पुॼाईंदासीं। छाजे करे सुठी शइ खे तव्हां ताईं पुॼाइणु असांजो फ़र्ज़ु आहे, असां हिकिड़ो फ़र्ज़ु सम्झंदा आहियूं। ऐं सिंधी ड्रामा हिन टाइम को ड्रामो नथो हले, सिर्फ़ु हवेली ड्रामे खां छॾे करे। ग़ुलाम हुसैन बि बंदि लॻो पियो आहे, पत्थर दिल बि बंदि लॻो पियो आहे ऐं ॿियो मोहब्बतनि जो माॻ ख़तमु थी वियो, तकरार ड्रामो बि एंड थी वियो। कोई ड्रामो हिन टाइम न आहे हली रहियो। ऐं हाणे इहे ड्रामा तमामु जल्द ईंदा, जेका नाला असां तव्हांखे ॿुधायासीं। ऐं इन्हनि ड्रामनि जा नाला तव्हां ॿुधी तव्हांखे बि ॾाढी ख़ुशी थी हूंदी ऐं उमेदु आहे त तव्हां आज़म मेंगल खे साॻिए रूप में ॾिसणु चाहियो था जीअं ज़हर ज़िंदगी में हुयो, उन रूप में। हवेली ड्रामे में बि उन सुठो किरदारु अदा कयो आहे पीर जो अमजद, यानी इन जे हिसाब सां हाणे तव्हां सां गॾु यानी आज़म मेंगल सां गॾु पंहिंजनि जा गद्दार ड्रामे में हूंदो। ऐं हीउ उन जो नंबर आहे लाला फयाज़ साहब जो। ऐं तव्हां इन सां राब्तो कयो। जे तव्हां कंहिं दोस्तनि खे अगरि अदाकारी जो शौक़ु आहे त मीरपुर माथेले में जेका दोस्त रहनि था उन्हनि खे हीउ वेझो आहे, उते वञी करे राब्तो कयो। ई फ़ोन ते उते वञी करे तव्हां पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारे सघो था। ऐं दोस्तो थी सघे थो तव्हां बि फेमस थी वञो इन ड्रामे में। छाजे करे आज़म मेंगल वॾो अदाकार आहे ऐं उमेद अली कलवर साहब ऐं लाला फयाज़ साहब इहे वॾा अदाकार आहिनि। इन्हनि सां गॾु जे तव्हां कमु कंदो तव्हां जल्द दोस्तो कामयाबु थी वेंदो। ऐं ॿी अपडेट तव्हांखे ॾींदो हलां त पंहिंजनि जा गद्दार यानी ज़हर ज़िंदगी सीज़न 2 आहे, तव्हां इन खे पंहिंजनि जा गद्दार जे नाले सां सम्झो। तव्हां इहो सीज़न 2 सम्झो, लेकिन नालो हिते चेंज करिणो पवंदो आहे। छाजे करे त इहे वरी कमर्शियल जो मसइला थींदा आहिनि, इन जे करे नालो चेंज करे ॾेई रहिया आहिनि, लेकिन ड्रामो बहितरीनु सीरियल आहे हीउ। ऐं ॿी तरफ़ जेको तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोलाब ड्रामो आहे दोस्तो, तमामु जल्द हाणे 1 तारीख़ ते इन जी शूटिंग शुरू थी वेंदी
ऐं इहो ड्रामो बि हिकु ज़बरदस्त जेको आहे अची रहियो आहे। इन जो डायरेक्टर फज़न मलिक खजू साहब आहे ऐं राइटर जेको आहे नूर ज़हूर साहब आहे ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। इन जो बेसब्री सां असांखे बि इंतज़ारु आहे, मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे बि ॾाढो बेसब्री सां इंतज़ारु हूंदो। ऐं ॿी ख़बर जी तरफ़ हलूं था, जेको तकरार सीज़न 2 जे बारे में काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया आहिनि। उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं ऐं उन्हनि जा कमेंट पढ़ी असांखे ख़ुशी थी। ऐं काफ़ी दोस्तो इहे तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, जेका तव्हां कमेंट कंदा आहियो, मां तव्हांखे चयो त कमेंट ज़रूरु कंदा कयो, छाजे करे इहे कमेंट वॾा वॾा अदाकार जेका इन्हनि ड्रामनि जा आहिनि उहे पढ़ंदा आहिनि ऐं उन्हनि खे असां जेको ड्रामनि जा रिव्यू कंदा आहियूं, इन रिव्यू सां उन्हनि जे ड्रामनि खे कामयाबी मिलंदी आहे, उहे ड्रामा जल्द मशहूरु थींदा आहिनि। इन जे करे हू डायरेक्टर अदाकार असांजो चैनल सब्सक्राइब कयूं वेठा आहिनि, इहे कमेंट तव्हांजा पढ़ंदा आहिनि ऐं तव्हांजा कमेंट उन्हनि वटि पुॼी वेंदा आहिनि। तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां, तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा कयो। ऐं तकरार सीज़न 2 जी जेकियूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, तमामु जल्द दोस्तो तव्हां ॾिसजो इहे ई अदाकार कंहिं नए ड्रामे जे नाले सां साम्हूं ईंदा, लेकिन हूंदो सीज़न 2, लेकिन नालो चेंज हूंदो। तमामु जल्द इहा तव्हांजी बि ख़्वाहिश पूरी थी वेंदी। ऐं हिकु ॿियो दोस्तो ड्रामो अचण वारो आहे, उहो बि सिंध टीवी जी प्रोडक्शन आहे। तमामु जल्द सिंध टीवी चैनल ते तव्हांजे साम्हूं ईंदो। उनजो नालो अञा अनाउंस न आहे कयो वियो, जीअं उनजो नालो अनाउंस थियो त उहो बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं उहो अदाकार केरु आहिनि उन्हनि जी पूरी डिटेल तव्हांजे साम्हूं रखंदासीं। बाक़ी जेको पंहिंजनि जो गद्दार ड्रामो आहे, इहो दोस्तो जीअं मुकमिल थींदो ऐं उन जी बक़ाया सॼी रिपोर्ट तव्हांखे असां ॾींदा रहंदासीं वक़फ़नि बा वक़फ़नि। लेकिन इहो जेको आहे लाला फयाज़ ऑफिशियल ते जेको आहे तव्हांखे ड्रामो मिलंदो, लाला फयाज़ ऑफिशियल चैनल ते। असांजो दोस्त आहे, पहिरीं प्यारो दोस्त आहे ऐं माशाल्लाह बहितरीनु इंसान बि आहे लाला फयाज़ साहब। ऐं तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी इहा ॾेई छॾी मूं अदाकारी वारी, तव्हांखे अदाकारी करणी आहे त इन नंबर ते ज़रूरु ट्राए कजो, साम्हूं स्क्रीन ते जेको नंबर हली रहियो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेका बि सिंध जे शोबे जे हवाले सां नवां ड्रामा, नयूं फिल्मां अपडेटूं अची रहियूं आहिनि, उहे सिर्फ़ु तव्हांखे असांजे शाहिद कोस व्लॉग यूट्यूब चैनल ते मिलंदा। छाजे करे नवां ड्रामा ऐं ड्रामनि जा रिव्यू करणु असांजो कमु आहे, तव्हां ताईं पुॼाइणु असांजो कमु आहे। जेका सुठी शइ हूंदी उहो सुठी शइ असां तव्हां ताईं ज़रूरु पुॼाईंदासीं। छाजे करे सुठी शइ खे तव्हां ताईं पुॼाइणु असांजो फ़र्ज़ु आहे, असां हिकिड़ो फ़र्ज़ु सम्झंदा आहियूं। ऐं सिंधी ड्रामा हिन टाइम को ड्रामो नथो हले, सिर्फ़ु हवेली ड्रामे खां छॾे करे। ग़ुलाम हुसैन बि बंदि लॻो पियो आहे, पत्थर दिल बि बंदि लॻो पियो आहे ऐं ॿियो मोहब्बतनि जो माॻ ख़तमु थी वियो, तकरार ड्रामो बि एंड थी वियो। कोई ड्रामो हिन टाइम न आहे हली रहियो ऐं हाणे इहे ड्रामा तमामु जल्द ईंदा, जेका नाला असां तव्हांखे ॿुधायासीं। ऐं इन्हनि ड्रामनि जा नाला तव्हां ॿुधी तव्हांखे बि ॾाढी ख़ुशी थी हूंदी ऐं उमेदु आहे त तव्हां आज़म मेंगल खे साॻिए रूप में ॾिसणु चाहियो था जीअं ज़हर ज़िंदगी में हुयो, उन रूप में। हवेली ड्रामे में बि उन सुठो किरदारु अदा कयो आहे पीर जो अमजद, यानी इन जे हिसाब सां हाणे तव्हांखे जेको इंतज़ारु हुयो आज़म मेंगल यानी ज़हर ज़िंदगी वारो एक्शन करे, हाणे उहो एक्शन पंहिंजनि जा गद्दार ड्रामे में इन एक्शन इन रूप में साॻी अदाकारी सां तव्हांखे मिलंदो। कॉमेडियन अदाकारी बि इन में बहितरीनु हूंदी ऐं अरबनि जी अदाकारी ऐं ओठे जी बि अदाकारी इन में तव्हांखे सुठी नज़र ईंदी पंहिंजनि जा गद्दार में। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर ड्रामे जी अपडेट बर वक़्तु ऐं हर वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।